वज़ीर आज़म जी सदारत हेठि वफ़ाक़ी काबीना जो इजलास। सुप्रीम कोर्ट जे पाण मुरादो नोटिस केस जो जाइज़ो वरितो वियो। कोरोना वायरस जी मौजूदा सूरतहाल ते वज़ीर आज़म खे ब्रीफिंग। सूबनि में पाणी जी मुंसिफ़ाणी विर्छ लाइ टेलीमेट्री नस्ब करण जी मंज़ूरी। वज़ीर आज़म इमरान ख़ान तरफ़ां क़यादत खे कोरोना वायरस बाबति सियासत न करण जी हिदायत। वज़ीर आज़म चवे थो सुप्रीम कोर्ट जे कोरोना बाबति फ़ैसिलनि ते अमल दरामद खे यक़ीनी बणायो वञे। सुप्रीम कोर्ट मुल्क में कोरोना टेस्टिंग ते ख़दशा ज़ाहिर करे छॾिया। चीफ जस्टिस जी सरबराही में कोरोना वायरस पाण मुरादो नोटिस केस जी ॿुधणी। अदालत तरफ़ां वफ़ाक़ ऐं सूबनि जे कोरोना माहिरनि ते टीम ठाहिण वारी इस्तदार रद्द। वफ़ाक़ ऐं सूबाई हुकूमतुनि खां अॻु भराई जूं रिपोर्टूं तलब। अदालत जो सैनिटरी वर्कर्स खे पगारूं ॾियण जो हुकुम। शॉपिंग सेंटर्स खे खोलण जी इजाज़त ईद जे मुनासिबत सां ॾिनी। सभई पैसनि सां खेॾनि पिया। इंसान जो फ़िक्र नाहे। क्वारंटाइन सेंटर्स में वॉशरूम ऐं पीअण जे पाणी जी बि सहूलियत नाहे। माण्हू कावड़ मां समुंड पार पाकिस्तानियुनि खे चई रहिया आहिनि त मरी वञो, परॾेह वापसि न अचिजो। असांजे माण्हुनि खे जानवरनि खां बि बदतर हालत में रखियो पियो वञे। चीफ जस्टिस गुलज़ार अहमद जा ॿुधणी दौरान रिमार्क्स। ऐं सुप्रीम कोर्ट जे हुकुम खां पोइ मुख़्तलिफ़ शहरनि में कारोबार खुली वियो। शहरनि जो वॾो अंगु ख़रीदारी लाइ पहुची वियो। दुकाननि में रश। किथे SOPs ते अमल दरामद त किथे भञकड़ी। दुकानदारनि तोड़े शहरनि समाजी विथी नज़रअंदाज करे छॾी। This headline news is brought to you by इन मेज़बानीअ खां वधीक ॿियो तोहफ़ो छा थींदो? आल मेज़बान, सच्चे मेज़बान जी सच्ची सुञाण। आपका हमारा परसों का साथ नौरस। चाइना मां घुरायल हाइब्रिड बिज वधीक फुटण जी सलाहियत, बीमारियुनि ख़िलाफ़ क़ुव्वत मुदाफ़ियत पंहिंजे इलाके जे बाएतमाद डीलर खां हासिल करियो। मिर्च मज़ेदार त खाधो खुशबूदार। बाहर जो चाहो बदलाओ, अंदर से तब्दीली लाओ। वाइटन पियो, जिंदगी जियो। लैला ब्यूटी क्रीम जो आपके टाइम और पैसों की बचत करे और बनाए आपको खूबसूरत और पुरकशिश सिर्फ चंद दिनों में। सांड जो खट्टन गार्ड हाइब्रिड राइस सीट 042 353 202 55। लोगों से फासला रखें और अपने अजीजों को महफूज रखें। यही कोरोना को रोकने का तरीका है।